घुरे थी दिल अवा आडो को जिक्र मुस्तफा करिया, घुरे थी दिल अवा आडो को जिक्र मुस्तफा करिया, किथा खा इब्तिदा करिया किथा मा इंतहा करिया, उन्हीं बाबत बुधाया शाह चामा शात शाह आहे, खुदा खा बाद सब खा वद मोहम्मद मुस्तफा आहे। चो बेशक उन्हीं मुस्तफा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा के बुधण जे लाइ आया हो न, तो इंशाअल्लाह ताला उलमाए हक उलमाए देवबंद जे हिन स्टेज ता शाम ताईं हिन पूरे ॾींहं जे अंदर या अल्लाह जी तारीफ़ या अल्लाह जे रसूल जी तारीफ़ हिन क़ुरान जी महफ़िल में ॿुधाई थी। छा साथ निभाइबो आख़िर ताईं? जे साथ निभाइण जी नियत आहे तो नारे जो जवाब बुलंद आवाज़ सां ॾियो। असांजे महिमान मोहतरम कंदकोट खां सफ़र करे सुबह जो सवेरे पहुता आहिनि, पर अफ़सोस जो ॻोठ वारा निकिरी करे हिन पिंडाल ताईं अञा कोन पहुता आहिनि। सो जेके मौजूद आहियो नारे जो जवाब उन अंदाज़ में ॾियो ताकि असांजे महिमान मोहतरम के ख़बर पए तो ही ॿुधण जी नीयत सां ऐं सचे जज्बे सां ईमानी जज्बे सां ॿुधण आया आहिनि। नारे तकबीर, ताजदारे खत्म नबूवत, सीरत खातमुल अंबिया, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत। दरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। दरूद शरीफ वारा थोड़ा वेझा थे, मञण वारा वेझा थे, नंढड़ा पोइते थी वञो, आख़िर में वियो। उधो बाबा उधो उधो तो ओॾे आख़िर में वॾड़ा दोस्त दरूद के मञण वारा थोड़ा वधी अचो, बाबा वधी अचो, थोरो उथी अचो छोकिरा, थोड़ा करीब थी अचो मुंहिंजा सोना। तकलीफ़ कयो या कुरान शरीफ जे लाइ वेझा थी वियो हो तो कुरान शरीफ झट समझाओ। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि त्तय्यिबीन त्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वजावज़ना बिबनी इसराईलल बहर फ़अतौ अला क़ौमिन यअकुफ़ून अला अस्नामिन लहुम क़ालू या मूसा इजअल लना इलाहन कमा लहुम आलिहा क़ाल इन्नकुम क़ौमुन तजहलून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। उनते बुलंदियों थ्यूं ख़त्म
बलगल उला बिकमालिही जय खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमालिही सीरत सूरत में उतम असुनत जमी खिसालिही आमाहु महबूबे मनम सल्लु अलैहि व आलिही सल्लु अलैहि व आलिही बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा है कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर कदर कुरान का क्या जान ए दुनियादार नबी ने कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शर मदीने ख्वार अज महजूरिये कुरान शुदी शिकव संजे गर्दशे दौरा शुदी हम तो शबनम बलजमी उफ्तंदई दर बगल जारी किताबे जिंदगी दरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूम लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मावा जे क्या सूरतुल आराफ में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे कौम जे वाक़ियात मां हिकिड़े वाक़े जो हिकिड़ो हिस्सो हिकिड़ी आयत में तिलावत कयो थम। कुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत गंढ में ॿधी हितां तव्हां निकिरी वियो त 100 रकात नफ़िलनि जो सवाबु खणी वेंदो, पर कम अज़ कम सम्झण जी नियत सां वेहो ऐं सम्झो। इंतहाई अहम आयत मां जे साम्हूं तिलावत कई आहे। ये जलसो भी कुरान मजीद जे दिस्तार फजीलत जो जलसो आहे, जो कुछ छोकरन हिफ्ज़ कुरान जी तकमील कई आहे। कुरान शरीफ़ जे हिफ्ज़ जी तकमील हिकिड़े ख़त्मो न आहे, कई ख़त्म आहिनि। जो ॿार हिकिड़े आयत खे 20 दफ़ा पढ़ंदो तॾहिं त ज़हन में यादि बि ईंदी। ईअं सम्झो त हिकिड़े हिकिड़े छोकिरे उस्ताद केतिरा दफ़ा पढ़ी हूंदी उहा आयत, ईअं पूरो क़ुरान ॼण 20, 25, 30 ख़त्मा हिकिड़े छोकिरे सां थी था वञनि। ऐं हदीस में ईंदो आहे त लिकुल्लि ख़त्मतिन दावतुम मुस्तजाबा, हर कुरान शरीफ़ जे ख़त्म सां हिकिड़ी दुआ मुस्तजाब ऐं क़बूल पवंदड़ दुआ।
इहो ही सबब हो अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हुमा छो त हिन जो वालिद माजिद साईं हज़रत उमर साईं वो भी साहबी ये पाण भी साहबी आहे। अब्दुल्ला इब्न उमर फरमा जॾहिं क़ुरान शरीफ़ जो ख़त्मो कढंदो हो त पंहिंजे दोस्तनि अहबाबनि ॻोठ जे यारनि खे घुराईंदो चवंदो हो त तंज़िलुर रहमा इंद ख़त्मतिल क़ुरान क़ुरान शरीफ़ जे ख़त्मे में अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी आहे। मां चाहियां थो त मूंसां ॻोठ वारा बि इन रहमत में हिस्सेदार बणजनि इन करे तव्हांखे गॾु करे इन रहमत में हिसो ॾिनो थो वञे। ये वॾी रहमत आहे मदरसे में। ऐं अवां इहा बि ॻाल्हि सम्झो त ही क़ुरान शरीफ़ असां तव्हांजे हिदायत जे लाइ किताब आहे। हिन में किस्सा ॿियनि क़ौमनि जा बि आंदा विया आहिनि। क़ुरान शरीफ़ में वाक़ियात छड़ो हुज़ूर जी उम्मत जा न आहिनि बल्कि ॿियनि उम्मतनि जा बि वाक़ियात ऐं किस्सा अवा हिन क़ुरान में या तव्हांखे ख़बर त हूंदी न त बि मथो नथा हिलायो। अब कुझु ॻाल्हाईंदा हलंदो त कमु तव्हांजे ज़हन में वेंदो। हा न जी वर्दी खपे असांखे थधि एॾो न वठे जो ज़बानी बंदि थी वञे त पोइ वरी उते ई ॻाल्हाए कोन सघंदासीं। हिते ॻाल्हायो त जीअं उते ज़बान भुली वञे। इन करे दोस्तो थोरो मज़बूत थी वियो ॻाल्हि सम्झण जी इरादे सां वियो त ॿियनि नबियनि जा किस्सा असांजे हिन क़ुरान शरीफ़ में छो आंदा विया आहिनि। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जो किस्सो त तमामु घणो आंदो वियो आहे। 30 सिपारनि में मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम जो किस्सो कंहिं न कंहिं सूरत ऐं शक्ल में मौजूदु आहे। 30 सिपार इहे किस्सा छो आंदा विया आहिनि। हुज़ूर जन जो फरमान सही हदीस में मौजूद आहे। अस्सईदु लिमन वइज़ बिग़ैरिही। हुज़ूर जन फरमायो तमामु बख़्त वारो उहो माण्हू आहे जेको ॿिए खां कुझु सबक़ हासिल करे। ॿिए खां पाण सबक़ न बणिजी वञे। पाण ते त तबाही आई त पोइ त बची कोन सघंदो। ॿिए जी ॻाल्हि ॾिसी हे सिधो रहे। अस्सईदु लिमन वइज़ बिग़ैरिही। मुंहिंजे सोणे फरमायो बख़्त वारो भलारो माण्हू सुहिणो माण्हू उहो आहे जो ॿिए जे किसे मंझां हे लाइन वठे सिधो रस्तो वठे। इन करे हुज़ूर जी उम्मत इनखे तख़्त ऐं मश्क न बनायो वियो। ॿियनि जा किस्सा ॿुधाए सोने मोहम्मद करीम अरबीअ जी उम्मत खे सबक़ ॾेई रस्तो जन्नत जो ॾेखारियो वियो। सुभान अल्लाह ढरी आहे। अब अल्लाह जी तस्बीह ज़िक्र हलंदो त क़ल्ब खुलंदो शैतान भॼंदो। न त शैतान क़ल्ब ते चढ़ियो उबासियूं ॾियारींदो वेठो। हेॾी वॾी रात आहे पोइ बि निंड खां न थको आहे। जागना है जाग लो अफलाक के साया तले हश्र तक सोना पड़ेगा खाक के पाया तले। चए थो हश्र ताईं त मिटीअ जे हेठां मिटीअ जी चादर पाए सुम्हणो पवंदो। जागणो थी त हिते जाग क़ुरान सां यारी निभाए ॾेखार। अब आहे न इरादो।
गाल समझो कुरान शरीफ जी बेन जा किसा ॿुधाए असां तव्हां बख़्त वारनि खे रब साईं रस्तो थो सम्झाए। इन ॻाल्हि खे सम्झाइण लाइ मां थोरो हेठि लही थो अचां। असां नंढे लाइ अरबी किताबनि में किसा असांखे पढ़ाईंदा हुआ अरबी सेखारण जे लाइ। उन में हिकिड़ो सादो किसो लिखियलु हो जेको सबक़ आमूज़ हो। इन हदीस खे वधीक वाज़े थो करे। वो किसो इहो हो त हिकिड़े जंगल में हिकिड़ो शींहं, हिकिड़ो बघड़, हिकिड़ो गिदड़ रहंदो हो। उन्हनि जी टिन्हीअ जी पाण में यारी हुई। मुंहुं अंधेरे सां शींहं 3 शिकार कया। हिकिड़ो गोरखर मारे, जंगली गॾ, जंगली गॾ खे गोरखर चइबो आहे। उहो हलाल आहे, अॼु बि हलाल आहे। छो त बुखारी शरीफ़ में हुज़ूर जन उन जो गोश्त ख़ुदि पाण तनावल फरमायो। हिकिड़ो जंगली गॾ मारे, ॿियो हरण मारे, टियों जंगली सिहड़ मारे। बघड़ खे चई, शींहं चयो यार पाण में यारी आहे, हे विरहा त सही, हे 3 शिकार। चए हा सही शिकार त साईं चए विरहाया पिया आहिनि। छा विरहाया? तव्हां वॾा आहियो, वॾो गॾ तव्हां वॾे जे लाइ आहे। गॾ वॾो तव्हांजे लाइ आहे। हरणी विचोली आहे, इहो मां बघड़ विचोलो आहे, इहो मुंहिंजे लाइ आहे। गिदड़ नंढड़ो आहे, उनखे जंगली सिहड़ बि ड्रौ कराए छॾींदो, उन जे लाइ खोड़ा। शिकार विरहायल आहे। शींहं खे कावड़ आई त शिकार मां कयां, वरी हरण जो गोश्त हे बेईमान खाए। ऐं मशहूरु आहे इहो त शींहं जो चंबो वॾो ख़तरनाक थींदो आहे। चंबे में उनखे ताक़त हूंदी आहे। ठका जो चंबो कढाए हिन बघड़ जे मग़ज़ ते त बघड़ जो मेजालो ऐं मग़ज़ ई ॿाहिरि निकिरी पियो, फतकी भरी। पोइ पुछई गिदड़ खां, दादा हाणे तूं आख़िरी दोस्त बचो आहे, तूं सही विरहा। चए हा साईं, मां सही सफ़ा विरहाईंदुसि। चए साईं रात वॾी आहे सियारे जी, तव्हांखे ॾाढी बुख लॻल हूंदी, हाली तव्हां सुबुह जो गॾो खायो, भॼी डुकी मंझंदि जो हरणी खायो, ऐं रात जो खाधो थोरो खाइबो आहे। तव्हां हिन सिहड़ सां नाश्तो करे सुम्ही पओ। त हमेशा हर माण्हूअ खे इहा शइ वणंदी आहे त फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में हुजे, सभु मुंहिंजो आहे। तव्हांखे बि वणंदो हूंदो त तव्हांजे लाइ सभु फ़ैसिला थियनि। सियारे जा अंगर हर को, सिंधीअ में चवंदा आहियूं त सियारे जा अंगर हर को पाण ॾिसो रे, पाण ॾे ईंदड़ शइ वणंदी आहे। त शींहं खे ॻाल्हि ॾाढी वणी त सभु मुंहिंजे लाइ। जहिड़े गिदड़ इहो बहितरीन एॾो अक़लमंदीअ जो विरहाङो विरहाइण काथों सिखियो आहे? त गिदड़ चयो साईं हुन जो मग़ज़ जो निकितो पियो आहे त सबक़ मिली वियो आहे। अब ॻाल्हि सम्झो। इहा ई ॻाल्हि हुज़ूर जन पंहिंजे अंदाज़ में, सुहिणे अंदाज़ में बयानु फरमाई। असईदु लिमन फुइज़ बिग़ैरिही, मुंहिंजे सुहिणे फरमायो बख़्त वारो उहो माण्हू आहे जेको ॿिए खे ॾिसी सबक़ वठे। गिदड़ जेकॾहिं इहो फ़ैसिलो न करे हा त इन जो बि मेजालो निकितो पियो हुजे हा। इन करे उन ॿिए जी हालत ॾिसी सबक़ वरितो। ईअं तूं असांखे किसा रब नबियनि जा ॿुधाए, मूसा नबीअ जो, ईसा नबीअ जो, हिन उम्मत खे सबक़ ॾिनो आहे त तव्हां सिधो रस्तो वठी हलिजो, अज़ाब वारे रस्ते खां बचिजो। अब ॻाल्हि सम्झो था? इहो आहे अक़लमंदीअ जो कमु। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम, ओ चाचा
तो सां थो ॻाल्हायां, रुमाल ॿधी बसि होॾे होॾे तकींदो वेठो आहियां, ॼण त मानी में देरि आहे अञा। उहे क़ुर शरीफ़ सम्झंदे त बरकत लहंदी न। असां बि न खाधी आहे अञा ताईं मानी। शुगर जा मरीज़ त मानी सवेरे खाईंदा आहिनि। तूं मानी ॾे हेॾे होॾे न तक, हिन क़ुर ॾे ॾिस, इनशाला मानी बि लहंदी। मानी क़ुर सां गॾियल आहे। साहबा फरमायो असां हिकिड़ी जंगे कादसिया ते वियासीं। जंगे कादसिया ईराननि सां वॾी जंग थी। पोइ ईराननि पंहिंजो माल जंगल में हिकिड़े ॿेले में लिकाए छॾियो। जंग थिए पई, असांजी वॾी जमात हुई, 80,000 साहबा जो लश्कर हो। हिननि सॼो माल हरामनि लिकाए अहिड़ी जाइ ते गुम कयो जो असांखे ख़बर न पए त असां काफ़रनि जो माल खणी कुझु ज़िबे करे कुझु पंहिंजे लश्करनि खे खारायूं। असां वटि बि माल खपी वियो। दुआ घुरीसीं, क़ुर शरीफ़ जी तिलावत शुरू कईसीं त हेॾो जंग में जेको माल बीठो हो ढिकण शुरू कयो, पर अहिड़ो ढिकिया जो असां ताईं आवाज़ आयो, ॼण सॾनि पिया असांखे त क़ुर वारो असां हेॾे बीठा आहियूं, काहे वञो वञी मज़े सां खायो। किताबनि में लिखियल आहे, तारीख़ जी किताबनि। साहबा वञी होॾो काए आया, फरमान ड्रॉ कयोसि त क़ुर बुखियो न मारींदो आहे। तव्हां ॾिसंदव अंग्रेज़ी छोरा अंग्रेज़ी वॾा वॾा किताब पढ़ी आख़िर में नौकरी न मिली त फाहो खाईंदो, पर मुला 5,000 ते बि नौकरी वेठो कंदो, पेट भरियल हूंदुसि, ड्रव सां सुतो पियो हूंदो। अब आहे या न आहे? इहो सुकून आहे न। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल कुलूब। रब से फरमायो अल्लाह जे ज़िक्र सां, ऐं वॾे में वॾो ज़िक्र है क़ुरान। इत्मीनान कल्ब जो, न दुनिया से, न दौलत से, न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, खुदा को याद करने से। अब तसल्ली जी जाइ है। इन करे हिन सां यारी रखो त सब परेशानियूं लहन। हदीस में हिकिड़ी दुआ है जंहिंखे अहम दुआ चवंदा आहिनि, राज जी दुआ है। हुजूर जन खे हिकिड़े साहबी अर्ज़ कयो, साईं मुश्किलात दुआ कबूल न थी थे, इसमें आज़म समझायो। माना अल्लाह जो वॾो नालो। हुजूर जन फरमायो, हा अच त तोखे इसमें आज़म समझाया, ॿिया बख़ील न, पर मां मोहम्मद सफ़ी आहियां। मुला खे हिकिड़ो वज़ीफ़ो थींदो त बसि लिकायूं वेठो हूंदो, चिला कढ त पोइ ॾियां। नबी साईं सखी आहे। अल्लाहुम्मा अंत रब्बी व अना अब्दुक वब्नु अब्दिक वब्नु अमतिक, नासियती बियदिक, माज़िन फ़ीय हुक्मुक, अदलुन फ़ीय क़ज़ाउक, असअलुक बिकुल्लि इस्मिन हुव लक सम्मैत बिहा नफ्सक औ अल्लमतहु अहदम मिन खल्किक औ इस्तअसरत फ़ी इल्मिल ग़ैबि इंदक अन तजअलल क़ुरआन रबीय क़ल्बी व जिलाअ हुज़नी व ज़हाब हम्मी। फरमाओ ये लफ्ज़ पढ़ी दुआ घुर त तुंहिंजी सब गम लही वेंदा, दुआ कबूल थी पवंदी। इहो ॿुधजो वञी यादि कजो, इहो इसमें आज़म आहे। इन में आहे त अल्लाह हिन क़ुरान खे मुंहिंजे लाइ रबी क़ल्बी, रबी चइबो आहे बहार जी बरसात, जंहिंसां फोटड़ो थींदो आहे, हर तरफ़ सरसब्ज़ी ईंदी आहे। अल्लाह मां जॾहिं क़ुरान पढ़ां त सभु मुंहिंजा गम लही वञनि।
हर तरफ मुझो उम्मीदियों बरामद थी वजन या दुआ पढ़ कुरान पढ़ फरमाओ मुझे सोने तो सब फिक्र लही वेंदई गम लही वेंदई ओदा ए छोकरा कारी लोईअ वारा अलाए छा थो करे तूं एॾे एॾो तकींदे समझदार माण्हू त ॿिया बि त तकींदा न ॻाल्हि सम्झो क़ुरान शरीफ़ जी त दोस्तो अॼु मां अवां जे साम्हूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो किसो पढ़ियो आहे उनजो हिकिड़ो हिसो क़ुरान शरीफ़ में मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम नौकर हुई असल त नबियन जी औलाद हुई पर फिरौन इन्हनि खे पंहिंजो नौकर बणाए रखियो अब ॻाल्हि सम्झो क़ुरान शरीफ़ जी वॾी हिकमत जूं ॻाल्हियूं हे कई 100 सालनि ताईं फिरौननि जा नौकर आ क़ुरान में ख़ुद ज़िक्र आ अन अब्द बनी इसराईल मूसा अलैहिस्सलाम फिरौन खे चयो त तूं असांजे क़ौम पूरीअ खे बानो बनाए रखियो हे नौकर बनियल आहे वीचारा कमु कंदा युज़ब्बिहु अब्नाअकुम व यस्तहयी निसाअकुम रब साईं फरमायो ऐ मूसा जी क़ौम इन्ही फिरौन तव्हां सां एतिरो ज़ुल्म कयो जो तव्हांजा नरदार मर्द छोकरा ज़िबे पियो कराए रनन खे जिंदा पियो छॾे फिरौन जी हमेशा इहा चाल रही आहे त मर्द मरन त भल मरन बल्कि मारियो पर रना छॾियो छो त जंग ऐं जिहाद रना त कंदियूं हवा हे चवंदा आहिनि रना मर्द साईं बराबरि अड़े बराबरि हुजनि त खणा तूं जेका इहा ऑफिस में लिखंदी वेठी आहे डॉक्टराणीअ खे बोरटा 2 टे खणा पुठीअ ते ॾिसूं गाॾो भरे ॾींदी ताक़त हिकु जहिड़ी काथे आहे कलम खण त बराबरि थी सघे थी पर हेॾे कम घणा आहिनि मर्दन खे जिहाद करो अब आयो तयार जिहाद जे हुजूर जन फरमाओ फवाक नाकतिन फवाक नाका जी माना है मेह जे थण में हथ विझी हेठ गूहो कढी वरी मथे हथ छॾी एतिरो वक्त भी जेको जिहाद में शरीक थियो हरम अल्लाहु अलैहि नार उन ते जहन्नम हरामा इहो मोमिन मुजाहिद जन्नत ज़रूर वेंदो अब जिहाद एॾी आम शइ त मां पे अर्ज़ रखियो ही बनी इसराइल मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम छा थी वई ॻाल्हायो नथा बाना थी विया नौकर थी विया ऐं नौकर जो दिमाग़ लड़ाईअ जो न हूंदो विड़ी न सघंदो आहे नौकर उसूल आहे इहो तव्हां ॾिसंदो हारी नारी मज़दूर वीचारो मुखालफ़त कंदो कुंड में वॾेरे जी वॾेरो मोह ते पइजी वियुसि न साईं मां त तव्हांजो साईं तव्हां वॾा हो साईं असांजा अब इहो उनजी उन में जे दिलि में जुरत न थींदी आहे इन जे करे मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह चयो त घर में डंडे जी हुकूमत न कयो ॿार नौकर पैदा थींदा ग़ुलाम पैदा थींदा ग़ुलाम जी दिलि न हूंदी आहे विड़हाको न थींदो मुजाहिद खपनि असांखे इन करे थोरो कम खे आज़ाद भी छॾियो अंदरि ॿारनि खे तांजो उन्हनि जो दिमाग़ ग़ुलाम सदा न हुजे बानो बणियल न हुजे उन में जुरत ऐं जिहाद जो जज़्बो भी भरियल पूरी तरह सां थी वञे त फिरौन मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे छा बणायो नौकर विड़ी न सघंदो आहे मूसा अलैहिस्सलाम हिननि खे बचाइण जे लाइ समुंड जे किनारे ते वठी आयो तव्हां किसो ॿुधो आहे मां पर कुझु लाइनूं थोड़ियूं सिधियूं कयां जो दिमाग़ खां असल किसे जो कमु निकिरी वियो आहे किसो त माण्हुनि खे यादि आहे
पर इन मां असांखे सबक जेके मिलनि था उहे माण्हुनि खे ख़तम थी विया आहिनि। अची उते बीठा पोइ तुम फिरौन रब साईं मूसा खे न ॿुधाए छॾियो अलैहिस्सलाम इन्नकुम मुत्तबिऊन मूसा तव्हांजे कढ लॻंदो फिरौन घबराए जो न मां तव्हांखे रस्तो ॾींदुसि फिरौन खे इन समंदर में ॿोड़ींदुसि। पर क़ौम नौकरनि खे हज़रत मूसा इहो प्लान ॿुधायो कोन हो। नौकरनि जो ॾिठो त डिॼी विया। मूसा अलैहिस्सलाम खे परेशान थी चवण लॻा इन्ना लमुदरकून ओ मूसा मिस्र में कब्रिस्तान खुटी विया हा जो असांखे समुंड जे किनारे ते वठी आए असां त पकड़जी वियासीं अॻियों समुंड अची वियो आहे पोयों फिरौन जो लश्कर अची वियो हाणे बचंदासीं। डिॼी विया वीचारा कंबी विया। नौकर माण्हूअ खे दिलि त थींदी कोन्हे। वॾेरे खे जो ॾिठो ईंदे त पुछी पिया वीचारा। इते थोरो रुकजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झो। क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी ॻाल्हि सम्झो। तव्हां सान ॾिठो आहे सान कोन ॾिठो अथव? काहे अचां छा मेतलनि जो वॾो सान? अब सान त ॾिठो हूंदो न सभिनी। हे कंध थींदो आहे वॾो सान। इहो नंढड़ो हुजे सान नंढड़ो हुजे वछो हुजे कुहो हुजे इनखे रसे में ॿधंदा अचो। पोइ रसे में ॿधण जो अहिड़ो आदी थी वेंदो जो हेॾो कंध थी वेंदुसि बि चवंदो अदा मां रसो टोड़ाइण जहिड़ो न आहियां मां ॿधो बीठो। ॻाल्हि सम्झो था हलाए। हे वॾे फ़लसफ़े जी ॻाल्हि आहे पर मां तव्हांखे हेठि लही मिसाल जे ज़रिए दिमाग़ में फिट थो करणु चाहियां। ॻाल्हि सम्झो थोरी। एॾो वॾो बल्ला सान जो सट ॾे त ज़ंजीर टोड़ाए वञे किला पटे वञे पर आदि जो थी वियो रसे जो त चवे थो त मां अदा ॿधो बीठो आहियां मां निकिरंदुसि न हिते सट बि नथो ॾे रसे खे। अब आहे या न आहे? इहो ई मसइलो आहे। मां चवंदो आहियां त अंग्रेज़ी छोरो कॾहिं बि अंग्रेज़ सां न विढ़ंदो भली सान थी वञे। छो नंढड़े लाखां अंग्रेज़ी जे रसे में पलियो। पर ॿी ॻाल्हि बि ॿुधो असां हिकिड़े दफ़े कचे जी ॻऊं वठणु वियासीं उज़ईअ जे लाइ। कचे मंझि कचो आहे न दरिया जे किनारे ते। असां उते जंगल आहिनि वॾा वॾा माना वॾा वॾा ॿेला आहिनि। उते ॻयूं जेकियूं आहिनि न उनखे रसो न विझंदा आहिनि। शाम जो ईंदियूं आहिनि ॾुही छॾींदा आहिनि वरी उहो हकले छॾींदा आहिनि। इहा ॻऊं जेका आहे रसे जी हेरकी न हूंदी आहे। असांजो साईं रसो विधोसींसि ट्रैक्टर ते चाढ़ण जे लाइ सम्झोसीं या पाण मरदी या असांखे मारींदी। ॻाल्हि सम्झो था? छो रसे ते चिड़े पई जो उहा नंढड़े लाखां ॻाल्हायो। इहा ॻाल्हि ॿुधण थो चाहियां। उहा हिरियल न हुई। मसइलो इहो थवे अंग्रेज़ जे रसे में जेको छोरो नंढड़े लाखां वठी पलियो कॉलेज में यूनिवर्सिटीअ में अंग्रेज़ जूं ॻाल्हियूं ॾिसी ॾिसी अंग्रेज़ जे दिमाग़ ते हैबत टेक्नोलॉजी जी चढ़ी एॾी वियसि जो मुशर्रफ जहिड़ो हरामी सान थी वियो। हेॾो कंध अब जर्नल मां न सान न सम्झेसि। पर जॾहिं अमेरिका धमकी ॾिनसि त मुशर्रफ चयो असां यू टर्न था वठूं तालिबान खे मञूं ई नथा। जर्नल न विड़ी सघियो न। छाजे करे जो उहो नंढड़े लाखां अंग्रेज़ जे रसे में आदि हो। उन जे दिमाग़ ते अंग्रेज़ चढ़ियो वेठो हो। उन चयो न साईं न मूंखे तौबा है मां हेॾे थो वञां। अब रस्तो ई ॿियो वठी वियो। तालिबान इहे कचे जूं ॻऊं अथव।
गाल समझो था अलाए न ये जेके मदरसन में छोकरा पढ़न था न ये नथा समझो न ये अंग्रेज जे रसे में नान पढ़िया हिनन अल्लाह का सवा ॿियो पावर ॾिठो ई कोन्हे ये अंग्रेज जो पावर ॾिसनि कोन था इन जे करे मौलाना फजल रहमान चए थो हाणे पैसो मोकिलियो आहे अमेरिका वॾो मदरसन खे ॾियो मौलविन खे ॾियो छो तो यार को रसे जो आदि त कयो न काथे बीहन त सही विड़ी विड़ी तालिबान सां थका हूं अमेरिका विड़ी विड़ी थको आ चए थो मुज़ाकरात कयो त जान छॾायूं पर साईं तालिबान चवनि था या असां मरूं या तोखे न छॾियूं या कचे कचे जी ॻाल्हि आहे न ॻाल्हि सम्झो था न हाणे वॾा पैसा मोकिले कुझु त हर को कयो मौलवीअ खे को त रसो ॿधोसि ॻाल्हि सम्झो था ओ दोस्तो इहो ई मसलो हो फिरौन जी क़ौम फिरौन जे रसे में नंढी वॾी थी फिरौन खे ॾिसी चवण लगी इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना काइदून अब चए पई मूसा तू तुझो रब वनी लड़ाई लड़े असां विढ़ण जहिड़ा असां विढ़ण जे ऐं नबी साईं जी जमात कंहिं रसे में पली न हुई अल्लाह जी ॻाल्हि हुई बस छो त मके शरीफ़ ते न ईरान जो असर हो न रूम जो न अंग्रेज जो असर न ॿिए जो न बादशाही न मुल्क हे भी हुवल्लज़ी बअस फिल उम्मीन रसूलम मिनहुम उम्मी माण्हू हा दिमाग़ साफ़ हो कंहिंजे रसे में नंढा वॾा न थिया हा रब इन्ही जमात खे मुंतखब कयो त इहे सॼी दुनिया सां लड़ाई लड़ंदा मुंहिंजो नालो खणी साहबी पूरी दुनिया में निकिरंदा इन करे हुजूर जन जॾहिं जंगे बदर में पुछा कई 313 माण्हू उञायल बुखायल आयो कपड़ा नथो जिहाद कंदो हाणे त अबू जहल 1000 माण्हू काहे थो अचे त हज़रत मिक़दाद उथी बीठो चवण लॻो नहनु ला नक़ूलु कमा क़ाल क़ौम मूसा लिमूसा जीअं मूसा जी क़ौम मूसा के जो साईं असां इएं न चवंदासीं नहनु नुक़ातिलु अन यमीनिक व अन शिमालिक व मिन तहतिक व मिन क़ुद्दामिक व मिन ख़ल्फिक साईं हेठि थी बि विढ़ंदासीं तुंहिंजे सॼे बि विढ़ंदासीं खॿे बि विढ़ंदासीं अॻियां बि विढ़ंदासीं तुंहिंजे साईं पोयां बि विढ़ंदासीं सोना तू चवंदे समुंड में घोड़ा लाहियो त असां लाहे पाण ख़त्म भी थियण लाइ तैयार आहियूं सोना तू घबरा न वाह जो जिहाद लड़ंदा रहंदासीं अब ये विढ़ंदा हे कौम नौकर दिमाग जी 40 साल अल्लाह साईं फिलिस्तीन जी ज़मीन हराम करे छॾनि त ॿियो नस्ल जाए 40 सालन में उहो विढ़ंदो बाक़ी तव्हांजो हाल कोन्हे ॻाल्हि सम्झो था अलाए मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जॾहिं समुंड जे किनारे ते पहुती पोयां फिरौन जो लश्कर ॾिठो डिॼी विया मूसा खे चऊं मरी वियासीं त मूसा अलैहिस्सलाम जवाब में छा चयो कल्ला हरगिज़ न यो झिणक जो लफ्ज़ आहे बस क्यों कल्ला इन्नमा इय रब्बी सय्यदी हरगिज़ न मूसा गॾु उहा हस्ती आहे जंहिंखे शिकस्त ॾेई दुनिया न थी सघे जंहिंजो नालो रब्बे ज़ुल जलाल आहे घबरायो न अहिड़ी हस्ती जंहिंसां गॾु हुजे उहो शिकस्त न खाईंदो पार ज़रूर टपाईंदो उनखे उहो परेशान न थियो मूंसां गॾु मुंहिंजो रब मौजूद आहे अब ॻाल्हि सम्झे अलाए न ओ एॾी वॾी हस्ती जंहिंसां गॾु हुजे
इतां इशारो हो त गॾु केरु आहे? साईं हुसैन शाह ॿेर वारो बुज़ुर्ग ॻाल्हायो नथा केरु गॾु आहे? माण्हुनि खे अकुल बि न आहे न कॉमन सेंस बि न आहे थोरो दिमाग़ हुजे त बि मां सम्झाए सघां बा हिते तव्हांजे हिन मेतलनि में कलंदर जी मज़ार ठहंदी पीरान पीर जी जेकॾहिं ठाहियूं त इहो या रसूल अल्लाह या पीरान पीर चवण वारो मञींदो त मेतलनि में पीरान पीर जी क़बर आहे मञींदो ॻाल्हायो इहो बि ख़ुदि न मञींदो चवंदो हेॾे काॾों आई क़बर चइबो त सम्झे थो त हिते उहो पर अलाह जाथे काथे आहे उनजो घर हिते हिकिड़ो ठहियल आहे ॿिया बि 10 ठाहियो जंहिं जाइ ते ठाहियो उहो जाथे काथे आहे त उनजो घर बि जाथे काथे ठहंदो ओ सोना तूं घर ॾे नथो अची सघे मस्जिद में बीमार आहे नथो अची सघे त चए थो घबरा न तूं घर में मुसलो विछा त मां उते बि तोसां गॾु आहियां ओ माकुम ऐनमा कुंतुम उहो तव्हां सां गॾु आहे बेमिसल बेमिसाल अंदाज़ में जाथे बि तव्हां हुजो उहो रब तव्हां सां कठो आहे अब केरु गॾु आहे उहो ॻाल्हि सम्झो मूसा अलैहिस्सलाम तरफ से हिन आयत में फरमायो वजावज़ना बिबनी इसराईल अलबहर असां टपायो से बनी इसराईल खे समंदर मंझां साॻे ई समुंड में पाणीअ खे असां बर्फ़ बनाए पौधा बनाए बिहारे विच मां रस्ता कढी मूसा खे साॻे रस्तनि मां टपायोसीं फिरौन खे साॻे रस्तनि में पहुचाए पाणीअ खे पघारे छोलियूं हणी सभिनी खे ॻोड़े दुनिया खे ॾेखारियोसीं त फर्मा बरदार तरंदा बेफ़रमान आख़िर में ॿुॾंदा इहो तव्हां असांखे सबक़ मिलियो त फर्मा बरदार हमेशह तरंदो बेफ़रमान ज़ोर सां ॻाल्हायो पोइ इहो मसइलो माण्हुनि खे विसरी वियो आहे चए थो बेफ़रमानी कंदुसि तरंदुसि कोन तरंदे इन्नल आक़िबत लिलमुत्तक़ीन कुरान में चौथा त सुठी पिछाड़ी मां परहेज़गारनि जी कंदो आहियां जेके बची बची ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि हिते बि सुकून ॾींदो मान क़बर में बि सुकून ॿेड़ो पियो तरंदो ख़ुशीअ में घुमंदो जन्नत पहुचाईंदो मान बुराई करण वारो हिते बि ॿुॾंदो क़बर में बि ॿुॾंदो त जहन्नम में बि ॿुॾंदो अब होश में वियो थोरो निंड न कर जागो थोरो ॻाल्हि सम्झ ये साईं चए थो त जागो पर तव्हां खां आवाज़ अलाह अकबर जो बि न निकितो अब अलाह खे वॾो त कयो कम से कम ज़बान सां त कयो ठपनि सां त नथा कयो अलाह वारे पासे ॾे ठपो हणो ई न ॻाल्हि सम्झो थोरी दोस्तो तवज्जो कयो मूसा अलैहिस्सलाम टपी निकितो फिरौन ॿुॾी वियो साॻे समंदर में मूसा अलैहिस्सलाम जो शुक्र में अल्लाह साईं जो शुक्रियो अदा कयो शुक्र में रोज़ो रखदासीं हुज़ूर फरमायो अना अहक़ु बि मूसा मां मूसा जो वॾो वारिस मां मोहम्मद आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा अलैहिस्सलाम जो मां वॾो वारिस आहियां मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम शुक्र में हिकु रोज़ो रखियो मां मोहम्मद पंहिंजी उम्मत खे चवां थो नहीं मुहर्रम नहीं मुहर्रम ॿिन्ही जो रोज़ो रखो जो मां वधीक मूसा जी ख़ुशीअ में शरीक थियण वारो आहियां ॻाल्हि सम्झो न निकिरी आया ॿुधो ॿुधो क़ुर छा थो चवे ॿार हलंदा आया पर इंसान वॾो नाशाकिर आहे फासदो न पोइ अलाह याद निकिरी वियो त साॻा लाटूं
बस वो असां ॿुधंदा आहियूं पुराणो किसो त छोरो चढ़ी वियो कंहिं खजी डिघीअ ते पुराणी खजी डिघी खजी वॾी हाली ॾोका जो बीठा ॾिठायूं उते खारका ते वञी खायां मथे तकींदो वियो चढ़ंदो वियो न चमंदो हुउसि न चाढ़ो हो चढ़ी वियो हाली त हिन खारकनि जी ॾोकनि जी ख़ुशीअ में उते ॿ टे खाधई हेठि जो ॾिठई अबो हेलीकॉप्टर घुरायो हाणे जंग में हेलीकॉप्टर काॾो घुरायूं कंहिं चुसि चंद्रा बास बास ॾके थो पियो किरदे त मणको ई चट थी वेंदी बास बास त को जान छुटे आराम सां लहे चए हा साईं ख़ैर सां हेठि लथुमि न त में ख़ैरात भूरी में ॾींदुसि थोरो हेठि लथो चई भूरी न हो जेका मंडकाए घुमंदी आहे न गऊं असां वारी उहा ॾींदुसि वरी थोरो खिसकी खिसकी हेठि लथो त चई ॿकरी ॾींदुसि हेठि लथो चई कुकुड़ बि खून आहे मड़े खून त वहंदो न बाबा कुकुड़ कोंदुसि सफ़ा हेठि लथो चइसि हाणे जेको चढ़े सो ॾे न असां चढ़ंदासीं न ॾींदासीं इंसान जो हाल अहिड़ो आहे इन्नल इंसान लकनूद फरमा वॾो नाशाकिर आहे मनींदो इज़ा मसहु शर्रु फज़ू दुआ इन अरीस जॾहिं ॾुख ॾींदो आहे त डिघियूं डिघियूं दुआऊं घुराईंदो आहे जॾहिं ॾुख लाहे छॾींदो आहे ईअं त थींदो आहे खोड़ माण्हुनि ते बीमारियूं आयूं हलियूं वयूं पोइ ईअं थी वियो ॻाल्हि विसे हिन साल ॾुही खायासीं थो ॿिए साल ॾिसंदासीं ॾींदासीं अड़े बास जो बासी आई विसरी वई उहा जे हाली ॾुहण जहिड़ी आहे मौली साहिब कुहण जहिड़ी न आहे अब इहो आहे इंसान जो हाल मूसा जी कौम खे बि ॿाहिरि निकिरी आया नेमतूं मिलियूं राति जो रोशनीअ जूं लाइटूं ॾींहं जो झुड़ ऐं बादल मथां छांव करे बीहनि मन ऐं सलवा पियो रब खाराए पत्थर मंझां 12 चश्मा मिठे पाणीअ जा पिया निकिरनि पाणी पिया पीअनि एॾियूं रब जूं नेमतूं पर हलंदा हलंदा हिकिड़े ॻोठ ते जो आया त उते ॻोठ वारा माण्हू ठिकर भितर जूं मूर्तियूं ठाहियूं उन जे अॻियां वेठा फअतौ अला कौमी याकुफून अला अस्नामिल लहुम ओ ॾिसो क़ुरान छा थो चवे या मूसा जी कौम अहिड़े ॻोठ ते आई अहिड़ी कौम ते आई जो उहा कौम सारी जो सारी ठिकर भितर जे मूर्तियुनि खे ख़ुदा सम्झी उन जे अॻियां वेठा हुजनि त हिननि चयो बिली हिननि जो ख़ुदा केॾो न भलो आहे मूसा जी कौम थी चवे मुस्लमान माण्हू पिया चवनि सम्झो था न छा पिया चवनि सही इजअल लना इलाहन कमा लहुम आलिहा ऐं मूसा असांखे बि अहिड़ो ख़ुदा ठाहे ॾे ठिकर भितर जो जीअं हिननि जो ख़ुदा आहे न असांखे बि अहिड़ो ख़ुदा ठाहे ॾे असां वारो ख़ुदा त ॾिसण में ई नथो अचे इहो छा थो सम्झाए क़ुर ॻाल्हि सम्झो था असांखे छो थो ॿुधाए किसो त तव्हां बि ईअं थींदो हे उम्मत में बि अहिड़ी ख़राबी ईंदी माना छा हूंदी सूरत परस्त हूंदा हक़ीक़त पसंद हक़ीक़ी अलाह खे कोन मञींदा सूरत ठहियल हुजे वॾो जुबो कुबो वॾी मज़ार ठहियल हुजे तोड़े गॾ हुते ठहियल हुजे असांजे पासे ॾे ईअं थियो गॾ हुते मज़ार ठाहियूं डिप्टी साहब खोटायो त हेॾा खुर निकिता माण्हुनि खे चई ज़ालिमो हिन ते कीअं मुजाविर विढ़िया तॾहिं खोटाई थी ॻाल्हि सम्झो था अलाए पर इंसान अहिड़ो आहे मञण ते अचे न हे कुतनि ॿिलनि खे बि ख़ुदा सम्झंदो अथसि न मञे त असली रब खे न मञे माईअ जो बुत हो अटे जो बुत ठहियल उनखे हथ ॿधी पूॼींदी 3 ॾींहंनि खां को बुखायल कुतो झंग जो आयो अब हिन जे उन ख़ुदा जे हिन ॻाटे में चक विझी ऐं छिके
त हा हा बादशाह माई ॾाढी कई कढ लगी पर हो चंद्रो काहे हलियो वियो त माण्हुनि चयो अमा तुवारो ख़ुदा ते कुतो थो छिकी वञे त छा पई चवे अबा ॾिसो न केॾो न साबरी न इन कुते जे वात में बि चूं ई नथो करे हे मञण ते जो अचे त पोइ अहिड़ा किसा ठाहींदो अथव माण्हू वॾा वॾा किसा फिलाणे चई हिनखे 7 पुट ॾेई छॾिया राहिब खे चए फिलाणे 7 पुट हाणे ई किसा न ठहनि न जुड़नि दॿियूं बि जो आहे छबर झंड किताब मूं पढ़ियूं हाणे इन सादे माण्हूअ खे ये सादा माण्हू अलाह हुसैन फरमाए हे मूसा जी क़ौम बि अहिड़ी सादी तव्हां जीरा वेठा हो मरी विया हो जीरा आयो हे हथ मथे कयो था इहा निशानी आहे तव्हांजे जीअरे जी हुजण जी इहा छाजी निशानी आहे पर तव्हांजो साहु किथे आहे ॾिसो ॾेखारियो मूंखे किथे आहे साहु त ॾेखारे साहु जो निशानी ॾेखारींदा उबासी हणे थो चवंदासीं भली जीअरो आहे अखियूं झमकाए थो वेठो चवंदासीं त इहा निशानी आहे साहु जी नब्ज़ चुरेस थी त चवंदासीं त निशानी आहे त जीअरो आहे निशानी आहे त साहु अथसि सम्झो ॿुधो ॿुधो थोरो तवजे सां त मां ॻाल्हि सम्झायां अबा ॻाल्हाए थो वेठो त छा चवंदोसि त साहु की निकिरी वियो त माना साहु ॾिसी न सघिबो आहे पर साह जूं निशानियूं रब सिंह फरमाओ जीअं तूं जीरो आहे पंहिंजो साह बि ॾिसी नथो सघें उन जी हरकत सां तूं उन जी निशाननि सां उनखे मञे थो ईअं मां बि काइनात में मौजूद आहियां लखे निशानियूं आफ़ाक में अनफुस में ॿाहिरि बि ॾेखारींदुसि तोखे अफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून तुंहिंजे अंदर में भी मां ज़ाहिर आहियां तूं छो नथो उन हक़ीक़त खे समझें हेॾे सम्झ तवजो कयो त मां सम्झायां हे ॾिसो हे अखियुनि जूं पिंबलियूं नज़र ईंदियूं इहे बि वार आहिनि न इहे छा आहिनि वार न आहिनि वार आहिनि मथे जा बि हे मथे जा वार वधनि था ॾाड़ीअ जा वधनि था पर हे पिंबलियुनि जा वार तूं ऑर्डर कयो अथनि त तव्हां हिते बीठा हुजो रब साईं तो फरमाए अंधा ॾिस त सही जानवरनि खे नंढड़े एतिरे हुजण खां पोइ वधण नथो छॾियां ॿियनि खे वधायां थो पियो त तुंहिंजे अंदर में बि मुंहिंजी निशानी मौजूद आहे त हिकिड़नि खे बीहारे छॾियईं हिकिड़नि खे वधाए छॾियईं तोखे त हिन जी ख़बर ई नाहे इहो वधाइण ऐं बीहारण वारो केरु आहे इहो उहो रब थी अंधो न थी हक़ीक़त परस्त थी सूरत पसंद न थी ॻाल्हि सम्झो हे अहिड़ियूं खोड़ निशानियूं हे ॾंद आहिनि न ॾंद इहो बि हॾो आहे इहो छा आहे ऐं हे नहूं बि हे ॾंद तुंहिंजा वधनि था रोज़ानो इहो रोज़ानो जो वॾा थींदा अचनि हा त तोखे दसे रवाती हणी पवे हा त छोरे जा ॾंद वॾा थी विया आहिनि अदा 2-3 ॼणा अचो त सही वॾी मुश्किल थिए हा न ॾंद बि हॾो आहे पर हेतिरो थी बीह रहियो हे रोज़ानो वधे थो नहनि जो हॾो रब तो फरमाया फी अनफुसिकुम अफला तुबसिरून सोचींदे त मुंहिंजी निशानी तुंहिंजे अंदर में बि नज़र ईंदी ॿाहिरि ॾिसंदे त ॿाहिरि बि मुंहिंजूं निशानियूं तोखे नज़र ईंदियूं आफ़ाक ऐं अनफुस में मुंहिंजूं निशानियूं त खोड़ आहिनि पर तूं अंधो जो आहीं तूं सूरतनि जे कढां मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह जेको वॾे में वॾो खिलाफ़त उस्मानिया जो बादशाह हुयो जंहिं रोज़ो अतर ठारायो इहो साओ गुंबद इहो मौलाना सादीअ जो ख़ासि यार हो अॻे इल्म वारनि जो क़दर हो हाणे वरी जेतिरो ॼट हुजे उनखे वज़ीर करे विहारियो जो कुल अला बि न अचेसि अवा जहिड़ो हरामी जेॾो ॼट हूंदो एॾो वॾो मथे करे उहिदो ॾींदसि त वेह त मुल्क बर्बाद थिए हाणे तॾहिं त नथो हले मुल्क बंदि थी वियो आहे
जहिड़े ऑफिस में वञो जाम लॻी पिया साईं असां कोरोना आहे अड़े कोरोना आहे छा तव्हां सम्झी आहे जे ख़बर न आहे अंग्रेज़ चवनि ॻाल्हि सम्झो साईं अंग्रेज़ चवनि अबा हथनि खे 50 दफ़ा धोईंदो बाक़ी दिलि खे हिकु दफ़ो बि धोअण जे लाइ जलसे में न ईंदो अबा क़ुरान सां दिलि धोइबी न वो हिकु दफ़ो बि धोअण नथो अचे बाक़ी 50 दफ़ा हथनि खे माट माटण लॻी पई अजीब माण्हू थी विया आहिनि ज़ाहिर खे वॾो शोशाव खे ॾिसंदो न शोशाव आहे जंहिं मौलवीअ सां 5 बॉडीगार्ड हुजनि शोदार हुजे अचेसि खणी बक बक चवंदो वॾो मौलवी आहे मौलवी साहब और फ़क़ीराने अंदाज़ में अचे इल्म जूं ॻाल्हियूं त कंदो आहे पर सम्झ में यार मथे आहे ये नमूना बाज़ियूं बस छड़ो नारा ॾेखाव इन ते सॼी दुनिया हलंदी पई आहे इहो आहे उहा ॻाल्हि जेका मूसा जी क़ौम खे ज़ाहिरी शक्ल खपे पई असली हक़ीक़ी अलाह इहा सॼी इन में खोड़ ॻाल्हियूं थियूं अचनि हज़रत मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह बादशाह कई दावत मौलाना खे बि दावत ई अॻे कार्डन बाडन जो त नमूनो न हो ज़बानी चवंदा हा दावत हुई मौलाना जो वियो पुराणनि कपिड़नि सां त 2 बॉडीगार्ड बीठा हा उन्हनि चयो हल फ़क़ीर हिते काॾे आयो आहे अबा उहे बॉडीगार्ड त ज़ाहिरी शक्ल ॾिसंदा आहिनि न उहे छा ॾिसंदा हा इहा आदत वरी कुते जी अथवे कुतो जेको आहे न फ़क़ीराणो वेस ॾिसे न पोइ उन ते भौंकंदो ई घणो अछो कपिड़ो हूंदे न हुन जे वेझो घटि ईंदो हे बॉडीगार्डनि खे वरी अहिड़ो हूंदो आहे कुते वारो वेस सम्झेसि ॾिठो मौलाना सादीअ खे सादो मौलाना हेॾे न वञ अंदरि मौलाना सम्झी वियो त हे मूंखे सुञाणनि कोन था चंद्रा कपिड़ा मुंहिंजा सादा आहिनि हिकिड़े दोस्त ॾे वियो चयईंसि यार तूं वॾो माण्हू आहे वज़ीर आहे मूंखे पंहिंजो अॼु जोड़ो त ॾे चयईंसि जोड़ो छा 2 जोड़ा तव्हांखे मुफ़्त में थो ॾियां वञी पायो उहो त हुनजो दोस्त हो बेहतरीन जोड़ो पाए ख़ुशबू लॻाए वरी जो सिंगर जी आयो घोड़े ते चढ़ी जीअं जो पहुतो त सभिनी सलूट कयो साईं अचो अचो तव्हां सॼे सिफ़नि मां अॻु में वियो मौलाना चयो हिननि ज़ाहिर परस्तनि खे थोरो मोचड़ा खारायां बादशाह अब जॾहिं मानी जो टाइम थियो त मौलाना पंहिंजे कपिड़नि खे भाॼीअ में पियो हणे त बादशाह चयो मौली साहब हे छा थो करे साईं हे छा आहे वो तो सुञाणंदो त अल्लाह वारो आहे हे छा थो करे साईं हे पाणी हे कपिड़नि खे पाण था भाॼीअ में विझो त चई हा दा इहे भाॼी खाइण जा हक़दार इहे कपिड़ा आहिनि मां न आहियां इहे भाॼी खाइण जा हक़दार मां न आहियां चइसि इहो कीअं चई जेके हरामी तुंहिंजा ॿाहिरों बीठा हा मां त अॻु में हल्के लिबास सां आयुसि त धिका ॾेई छॾियमि हाणे इहे कपिड़ा पाया हुआ त तोसां गॾु अची मानीअ ते वेठो आहे न त वेहणी न पिया थियनि जहिड़े वठी अचो न बॉडीगार्डनि खे हणो मोचड़ा कमी न हो तव्हां सादी रहमतुल्लाह अलैह खे नथा सुञाणे अबा इहो आहे ज़ाहिर परस्त जो मसइलो त मूसा अलैहिस्सलाम छा पियो चवे इन्नकुम कौमुन तजहलून इन्नकुम कौमुन तजहलून पंहिंजी क़ौम खे जॾहिं क़ौम चयो असांखे बि ठिकर भितर जो ख़ुदा ठाहे ॾे त मूसा अलैहिस्सलाम छा थो चवेनि तव्हां त जाहिल क़ौम आहियो रब खे ताज़ो ताज़ो निशाननि सां सम्झो दुश्मन खे ॻोड़ियईं तव्हांखे तारियईं मन सलवा खारायईं ॾींहं जो बादल बीहारियईं नेमतनि सां नवाज़ियईं एॾियूं निशानियूं तव्हांजे साम्हूं जो पत्थर मां पाणी कढियईं समुंड खे सुकाए छॾियईं पोइ बि तव्हां उन रब खे न सम्झो त तव्हां छा आहियो हिकिड़ी शइ छड़ो नुमाइशी ॾिसणु चाहियो था ॿियूं शयूं तव्हांजे दिमाग़ ते अचनि ई नथियूं थाउकी नुमाइशी शइ ॾिठी उन ते बस चमक ते चरियो थी वियो आहे चमक ते चरिया
ये तो मायने जो कम आहे। चमकेलो कपड़ो ॾिसे अड़ी ये वठदम, हर चमकेले कपड़े ते किरी पई आहे। ये ज़ाहिर परस्त आहे। ॿुधो थोरे तवज्जो सां ॻाल्हि सम्झो। अबा मूसा अलैहिस्सलाम जो जवाब ॿुधजो, इन्नकुम कौमुन तजहलून, तव्हां जाहिल कौम आहियो। छा थो चवेनि? ज़ोर सां जाहिल छा खे चइबो आहे? न बाबा जट न जाहिल, जाहिल सम्झल ई न आयो न, मसलो त इहो ई वॾो मुश्किल आहे। जाहिल जी डेफिनेशन तारीफ़ छा आहे? ॿुधो, हिकु हूंदो आहे उम्मी। उम्मी जी माना उन जे दिमाग़ ते लिखियल कुझु न आहे, पनो अछो हुजे, साफ़ पनो हुजे, उन ते तोखे जेको वणे हदीस लिखे, क़ुरान लिखे, गारियूं लिखे, भलियूं लिखे, भलाई लिखे, बुराई लिखे, अच्छे पन्ने ते सब कुछ। जंहिंजो दिमाग़ अच्छो आहे उनखे सम्झाइण सवलो आहे, उनखे छड़ो क़ुरान ॿुधाईंदो वञे, उहो चवंदो हाज़ुर साईं बिल्कुलु सच आहे। इहो जाहिल न आहे, इहो उम्मी आहे, जो इन जे दिमाग़ ते अबे बि कुझु न लिखियो। हुज़ूर जो नालो हिकिड़ो उम्मी बि आहे न। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل। رب سے فرماؤ اے نبی جی جن تابعداری کئی رحمت ان لائے تو لکھا، جیکو رسول بھی آہے، نبی بھی آہے، امی بھی آہے، جن جو نالو تورات انجیل میں بھی لکھل آہے۔ असांजे नबीअ जो नालो उम्मी आहे। उम्मीअ जी माना छा आहे ॻाल्हि सम्झो त पनो नबी साईं जो साफ़ आहे। अम्मा अबो ॼाइण खां अॻु में उथी वियो, अबे नबीअ जे दिमाग़ ते लिखियो कुझु बि। 2 महीना ॼाइण खां अॻु में अबो हलियो वियो, दिमाग़ ते न लिखे। अम्मा 6 सालनि में उथारे छॾी वई त जीअं अम्मा बि दिमाग़ ते न लिखी सघे घणो, वरी ॾाॾो बि उथारे छॾियो अब्दुल मुतलिब, जीअं दिमाग़ ते उहो बि न लिखे। नबीअ खे यूनिवर्सिटीअ में पैदा न कयईं। उन दौर में भी यूनिवर्सिटियूं हुयूं, ईरान में, रोम में, असाई यूनान में वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं, पर उते नबीअ खे न आंदई। जबलनि में आंदई, वल्लज़ी बअस फिल उम्मीन रसूलन मिनहुम। ओ अनपढ़ियलनि में जेको उस्ताद मतां ग़लति लिखी वञे नबीअ जे दिमाग़ ते, कंहिंखे बि लिखण न छॾियईं। 40 सालनि ताईं नबीअ जो पनो अछो लॻो पियो आहे। हाणे लिखण वारो अल्लाह आहे, दिमाग़ ते पढ़ण वारो रसूल आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहयुन यूहा। फरमाओ अहिड़ो नबी ॾिनुम जंहिंजे पने ते कंहिं बि न लिखियो। हाणे मां हुन जे दिमाग़ ते क़ुरान लिखंदो थो वञा, सुहिणो रसूल पढ़ंदो थो वञे। ॻाल्हि सम्झो त उम्मी जी माना आहे पनो अछो हुजे। जाहिल जी माना छा आहे? पन्ने ते ग़लति लिखियल हुजे ऐं उहो ड्राहण जे लाइ तयारु न आहे, इहो थींदो जाहिल। कंहिं ग़लति लिखियो दिमाग़ माण्हूअ जे दिमाग़ जे पन्ने ते, अबे मां ग़लति लिखियो, अबो मां वठी विया पीर ते, अबा खा मिटी खा मिटी। हाणे छोरे जे दिमाग़ ते लिखी वई त शिफ़ा मांखे हिन, अब लिखिजी वियो न। हाणे इहो जाहिल आहे, हिते गंढ ॾींदो। इहो वॾो मसइलो नबियनि जे लाइ बि। नबी पिया सम्झनि त को माण्हू क़ौम पई चवे इन्ना वजदना आबाअना व इन्ना अला आसारिहिम लमुतदून। असांखे अबनि ॾाॾनि खां जो कुझु लिखियल आहे दिमाग़ ते, असां ग्रहण वारा न आहियूं। असां उन रस्ते ते हलंदासीं जेको अबे ॾाॾे जो रस्तो आहे। अरे इहो ग़लति रस्तो आहे, ग़लति लिखिजी वियो आहे तुंहिंजे पने दिमाग़ जे पने ते, पर चए थो मां न ड्राहींदुसि। कॾहिं अबो अम्मा ग़लति लिखंदो आहे, कॾहिं उस्ताद चंडो मिली वियो, उन ग़लति लिखी छॾियो।
कदें मुर्शिद चंद्रो मिली वियो उन लिखी छॾियो ग़लति हाणे हे गंढ ॾिनियूं बीठो मां न ड्राहींदुसि इहा जहालत आहे जहालत जी माना कुझु शयूं सम्झियूं अथसि कुझु शयुनि जी ख़बर नाहे लिकायूं वेठो आहे फरमायूं हाणे चाहियूं था त सभु कुझु ड्रा त सॼो क़ुरान तुंहिंजे दिमाग़ ते लिखूं पर हो चए थो मां न ड्राहींदुसि हाणे कीअं कयूं इहा जहालत वॾो मसइलो आहे इहा जहालत जी माना ग़लति लिखियल आहे लिखियो कयां या अबेमा या मुआशरे या मुर्शिद या उस्ताद ग़लति लिखियो आहे हाणे ड्राहे नथो ड्राहे त असां क़ुरान सही लिखूं इहो जहालत आहे जाहिल सां इहे फ़िरका कीअं ठहिया आहिनि होश में आयो अलाए बेहोश फ़िरका आहिनि न हुज़ूर फरमायो अॻियनि उम्मतनि में बि फ़िरका थिया 72 फ़िरका पर उन्हें 72 जो 72 गुमराह अॻियनि उम्मतनि जा 72 जो 72 त पोयों नबी आयो उन जी उन फ़िरकनि खे मिटाए हक़ जी ॻाल्हि सम्झाई मुंहिंजी उम्मत में ॿियो नबी त न ईंदो मां आख़िरी नबी आहियां पर मुंहिंजी उम्मत में 73 फ़िरका थींदा 72 न हिकिड़ो मथे थींदो हिकिड़ो फ़िरको हक़ ते हूंदो अखियुनि वारो हूंदो जेको मुंहिंजे तरीक़े मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ऐं जिहाद वारो हूंदो इहो टियों लफ़्ज़ जिहाद जो बि मिलायो न त ॻाल्हि सम्झी न सघंदो छो बुखारी शरीफ जी हदीस आहे त ला यज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती युकातिलून अलल हक़ हिकिड़ो टोलो हक़ जे मथां क़यामत ताईं क़तल ऐं क़िताल लड़ाई लड़ंदो ईंदो लड़ाई त माना निशानी हुज़ूर फरमाई कहिड़ी जिहाद वारी जंहिं फ़िरके में जिहाद न आहे इहो बि हक़ ते थोरी ॻाल्हि हक़ जी अरे सम्झो थोरो ताईं फ़िरका सम्झायां 72 फ़िरका ऐं अखियुनि वारो हिकिड़ो 73 फ़िरको कीअं आहे मां दोस्तनि खे ॿुधायां पियो त जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो किसो लिखियो आहे त अंधा वेठा हा मस्जिद में 5 घणा ज़ोर सां अंधनि जा जलूस बि निकिरंदा थिए कॾहिं कॾहिं तव्हां चवंदो 5 काॾूं गॾिजी विया खोड़ थवे अंधा पोइ 5 अंधा वेठा मस्जिद में होश में आयो अलाए बेहोश ॿाहिरों हाथी एलिफेंट काए आया एलिफेंट सम्झो था न हाथी काए आया घोड़ जो थियो त अंधनि चयो छाजो घोड़ आहे चयूं हाथी आंदो अथनि त अंधनि चयो साईं असांखे बि ॾेखारियो हा साईं विड़दो त न आहे चयो न साईं हाथी इंसाननि सां प्यार कंदो आहे विड़दो न आहे हलंदो तव्हां ॾिसंदो चयो हा साईं अंधो छा सां ॾिसंदो आहे अखियुनि सां अखियूं त अथनि ई कोन वीचारा ॾिसंदा किथां अखियुनि सां अखियुनि सां कीअं थो चवे अब हथनि सां ॾिसंदो न हर शइ खे ठठोले ॾिसंदो आहे हथ लाइ ॾिसंदो अंधे हिकिड़े खे वठी आया हल साईं हाथी तोखे ॾेखारियूं वठी आया हुनजो लॻी वियो हथ पुछ में माटे माटे वही रहियो चुप करे चई यार मां ॾिठो हे त सफ़ा ख़ुदा जो कसम आहे मस्जिद जी ॿुहारी वांगुरु लॻे पियो हाँ साईं मस्जिद जी ॿुहारी वांगुरु लॻे ॿिए खे वठी आया उनजो वरी पुठीअ ते हथु लॻो चई हे त मौली साहिब जे हीअं अॻूं टेबल पई आहे न उन वांगुरु लॻे टें खे वरी ॼंघ में भाकुर जो पारायूं त हो चए पियो ख़ुदा जो कसम हाथी त ईअं आहे जीअं मस्जिद जो गोल थंभो हुजे चौथे खे कननि ते जो हथु लॻो त हुन चयो हाथी त मूंखे सफ़ा छॼ वांगुरु लॻे थो ऐं उहो छॼ वांगुरु कन हुन जा हीअं हेठि मथे बि थींदा आहिनि चवंदा आहिनि पिपल जो पन गॾह जो अलाए छा उहो मां नथो चई सघां सम्झे ऐं हाथीअ जो कन बग़ैर हवा जे लुॾंदो हवा न हुजे त बि इहे 3 शयूं पियूं लुॾंदियूं रहनि सम्झो था न
तो हाथीअ जो कन में हेठि मथे हुनजो ॾिठो थिए त छॼ वांगुरु थो हले, बसि हाथी इहो ई आहे। अबां पंजे खे वठी आया त पंजे खे वरी सूंड ते हथु पियो, सम्झो था न। हुन चयो यार हे त मुंहिंजे रुमाल वांगुरु ईअं लुॾे थो पियो, बसि नरम बि उएं थो लॻे। वञी वेही रहिया, हाथी हलियो वियो। अंधनि खां पुछूं हाथी ॾिठो हुए? चए हा। चए ॿुधायो कीअं हाथी? त हिकिड़ो थी बीठो, चए साईं ख़ुदा जो कसम मां हथु लाइ ॾिठो, मस्जिद में वेठो आहियां, सच थो ॿुधायां त हाथी अथवे सफ़ा मस्जिद जे ॿोहारे वांगुरु। ॿिए अंधे चयो साईं इहो वॾो हरामी काफ़र थी वियो अथव, मस्जिद में कूड़ थो हणे। ख़ुदा जो कसम मां हथु लाइ ॾिठो, ईअं लॻो मूंखे जीअं गोल थंभो हुजे, हे कूड़ थो हणे। टे चयो साईं इहे ॿई वॾा हरामी मुनाफ़िक़ अथव। सम्झे साईं? अबा तूं ॿुधा? चए साईं हाथी ईअं जी सफ़ा टेबल हुजे। चौथे चयो साईं इहे टई हरामी सफ़ा काफ़र थींदा था वञनि, मस्जिद में कूड़ था ॻाल्हाए। ख़ुदा जो कसम मां हथु लाइ ॾिठो, छॼ वांगुरु हेठि मथे हीअं पर छॼ हुयो। पंजे चयो साईं इहे सभई कमीना थी विया अथव, गंदा माण्हू आहिनि, तव्हांखे सही नथा ॿुधाइनि, मां तव्हांखे सही ॿुधायां। अबा तूं ॿुधा? चई हेॾे अचो, हे ॾिसो मुंहिंजो रुमाल वटे करे ॾेखारी। चई हे ॾिसो, हीअं हथु लाहियो साईं, हिते हथु लाहियो, ॾिसो हे ईअं ई अथव हाथी। अची विड़ी पिया हिक ॿिए खे काफ़र काफ़र जूं फतवाऊं, वॾो हरामी आहे, हे अंधो हो चवे, हो अंधो हरामी आहे। सम्झेसीं? वॾियूं गारियूं ॾिनऊं हिक ॿिए खे। हालांकि इन्हनि हिकिड़ी हिकिड़ी शइ ॾिठी हुई, इहे सभु शयूं हाथीअ में हुयूं। इहे सभु शयूं ज़ोर सां हुयूं, पर हिननि जाहिलनि हिकिड़ी हिकिड़ी शइ ॾिठी, अंधनि हिकिड़ी हिकिड़ी शइ ॾिठी। इहो ई मसइलो आहे। हिकिड़ो चए थो पीर पीर, सॼो दीन पीर। असांखे असां पीर ॾिठो आहे न, बा पीर फ़कीर ॾिठो आहे न, असां कुझु बि न ॾिठो आहे। इहो चए थो दीन नालो आहे सॼो पीर जो। ॿियो उथी बीठो, चए चरियो आहे अहल बैत, अहल बैत चरियो दीन नालो अथव अहल बैत जो। हे कारनि कपिड़नि वारो थो दाहूं करे। ॿी शइ हुनखे सम्झ में ई नथी अचे, छड़ो अहल बैत अहल बैत। हे वरी ॿियो अंधो। टियों वरी चए थो छड़ो साहबा, असां नौकरूं साहबा जा, जानी छुटी चरिया हो, ॿी शइ ॾिसणी कोन्हे, साहबा साहबा, बाक़ी कुल दुनिया काफ़र काफ़र। अंधनि जो जहिड़ो हले थो। टियों थी बीठो साईं अज़ीज़ुल्लाह ॿोयो, साईं क़ुरान खे ॾिठो, हदीस त हथ जी ठहियल आहे। चौथे वरी चयो चरिया अथव, समूरे काफ़र अथव, अहल हदीसूं असां छड़ो हदीस ॾिसंदासीं, ॿी शइ अबा दबदबाने हो हदीस ते गंढ ॾिनियूं बीठो आहे। चए थो हदीस हाणे ॾेखारे साईं, भिंडियुनि जी हदीस किथे आहे? हलाल लिखियल आहे, भिंडियूं हलाल आहिनि। भिंडियुनि जी अरबी बि न ईंदसि। बामिया चवंदा आहिनि भिंडियुनि खे, हा साईं इहा हिन ख़बर कोन्हे। भिंडियूं अड़े ॾेखार भिंडियूं, सभु हदीस में त ॾेखार भिंडियूं किथे लिखियल आहिनि त हदीस में हलाल आहिनि, नालो आहे भिंडियुनि जो। हा साईं पोइ तूं छड़ो हदीस 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 हदीस। हे वरी हिकिड़ी ॻाल्हि बसि, दीन सॼो हदीस। हेॾो वरी ॿियो थियो साईं दीन नालो त 6 नंबरनि जो, मदरसा खामखा खोलियूं वेठा हो, चरिया हो तबलीग में हलो जानी छुटी। हे दीन छड़ो तबलीग तबलीग। हो मौदूदी आयो, चए दीन नालो सियासत जो आहे, ॿियो कुझु कोन्हे। सियासत सभु कुझु सियासत बुनियादी मरकज़ी शइ आहे। हाणे इनखे छड़ो इनखे हिकिड़ी शइ नज़री, ये समूरे अंधन जो जहिड़ो थवे। जंग हफ्ता तो 10 मिलत हमारा उज़ुर बनी, जो नदी दंद हकीकत रहे अफसाना ज़दंद। जे 72 फ़िरक़नि जी जंग अंधन जो जहिड़ो थी। हिकिड़ो फ़िरक़ो थी उलमाए जो बंद जमियत उलमा इस्लाम जो नज़र वारो, जेको चवे थो सहाबा भी बरहक, अहल बैत भी बरहक, पीर भी बरहक, ये सब दीन जो हिस्सो आहिनि। कुरान भी बरहक, हदीस भी बरहक, ओ मुंहिंजा सोना सियासत भी बरहक, तबलीग भी बरहक, तदरीस भी बरहक, तकरीर भी बरहक। ये सब शयूं दीन जो हिस्सो आहिनि। ये सब मिलाईंदो त हाथी थो ठहे, पूरो दीन थो ठहे। पूरो दीन ॾिसण वारो जमियत उलमा इस्लाम ऐं उलमाए देवबंद जो नज़रियो थी।
गाल समझो वाला अब केड़ा केड़ा निभाईंदो जमात सां हेॾो वारा नारे वारा मरी विया छा या मानीअ ते किरी पिया असां स्टेज वारा वेठा हाँ वाखा थिया वेठा आहिनि वाखा थिया वेठा हलो सादा ॻाल्हि सम्झो असां बि ॻाल्हि पूरी कई आहे त हज़रत मूसा जो इन्नकुम कौमुन तजलून तव्हां अंधी क़ौम हो जाहिल हो चंड्रो ख़ुदा खे सम्झो ई कोन था हिकिड़ी शइ ॾिसी बसि उन ते किरी पियो ॿियूं शयूं ॾिसो ई कोन था त अलाह साईं जहालत खां बचाए पूरे दीन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए सजन जे अल्लाह कढ लगाए अंधन जे कढ न लगाऊं अल्लाह से पंहिंजो फज़लो करम फरमा इन मदरसे मस्जिद के आबाद शादाब फरमा ऐ अल्लाह तमाम मदारस की हिफाजत फरमा कुरान जी सही समझ नसीब फरमा सही रस्ते ते हला अल्लाह तो खाई था घुरूं तू पंहिंजी मदद फरमा हिदायत जो अहिड़ो रस्तो जो दुनिया आख़िरत जूं कामयाबियूं असां वटि हुजनि रब पंहिंजो फज़ल फरमा अल्लाह इस्लाम ऐं दीन जे दुश्मनन के या हिदायत कर या तबाह बर्बाद फरमा अल्लाह जान छड़ा मुसलमानन जी अल्लाह ही हुक्मरान भी ज़ोरी चढ़ियो वेठो आहे अमेरिका छॾेसि ई नथो लाहिण फौजी भी चवनि था लहे पर चवनि था होॾो यार कावड़जी वेंदो अल्लाह इन्हनि खे हिदायत कर इन्ही दिमाग़ में अमेरिका जो तस्वुर कढी असांखे पंहिंजी ज़ात सां ताल्लुक़ नसीब फरमा पंहिंजो फज़ल फरमा सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद माशा अल्लाह।